अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो पंहिंजो असलम भुट्टो। दोस्तों, काफ़ी ॾींहंनि खां पोइ मां हीउ व्लॉग ठाहे रहियो आहियां पंहिंजे यूट्यूब चैनल जे लाइ। सो विच में मां एॾो बिज़ी थी वियोसि जो हिकु त रिकॉर्डिंग्स PTV जूं ऐं ॿियो पंहिंजे कुझु सोशल कम, कुझु घर जा कम, ऐं इन खां अलावा पंहिंजे फेसबुक पेज ते ॾाढो बिज़ी रहियुसि ऐं यूट्यूब खे मां थोरो टाइम न ॾेई सघियुसि। तो अॼु हीउ व्लॉग जेको ठाहियां थो, ऐं हीउ हिकिड़ो व्लॉग ज़बरदस्त व्लॉग साबित थींदो। इन जी वजह इहा आहे त मूंसां असांजो हर दिलि अज़ीज़ दोस्त जेको आहे सो रईस नसीर अली ख़ान चंडियो साहब मौजूदु आहे। ऐं रईस ख़ानदानी नवाब आहिनि। हिकिड़ा नवाब हूंदा आहिनि जेके जुमेराती नवाब हूंदा आहिनि, हिकिड़ा नवाब हूंदा आहिनि जेके हादसाती नवाब हूंदा आहिनि, हिकिड़ा नवाब हूंदा आहिनि जेके पंहिंजे पाण खे नवाब सॾाईंदा आहिनि। पर हीउ असांजो दोस्त रईस नवाब नसीर ख़ान चंडियो, हीउ ख़ानदानी नवाब आहिनि। यानी पंहिंजे अबनि नाननि खां वठी ऐं असांजी सिंध में जेकॾहिं जेका बि तारीख़ तव्हां लिखंदव त उन में तव्हां खे जेको आहे सो यानी रईस जे ख़ानदान जी जेका यानी तारीख़ आहे उहा तव्हांखे मिलंदी। ऐं अॼु रईस मूंखे टाइम ॾिनो त मां तो वटि 8 बजे अची वेंदुसि, पोइ असां हेॾे बैरिया टाउन हलंदासीं। छो त बैरिया टाउन में रईस जा पंहिंजा दोस्त बि रहनि था, मिट माइट बि रहनि था, ऐं उतां जो हिकिड़ो ज़बरदस्त माहौल आहे बैरिया टाउन जो। सो पोइ वरी रईस खे हिकिड़ो इतफ़ाक़ हिकिड़ो कमु थी पियो, जंहिंजे करे थोरी लेट थी वई अचण में। पर रईस आयो सही मां वटि। सो असां जॾहिं वरी उतां निकितासीं पंहिंजे घरां त तक़रीबन असांखे हुते 11:30 थी चुका। पोइ वरी पहुतासीं हिते ऐं जिन दोस्तनि वटि अचिणो उन्हनि सां बि हाली वाली थियासीं। तव्हांखे ॾेखारींदा उहे दोस्त असांखे हेॾे वठी आया आहिनि। हीउ रेस्टोरेंट आहे, छा नालो ॿुधायो? उस्मानिया रेस्टोरेंट आहे हाईवे ते, जंहिंजी मानी जी त तारीख़ वॾी ॿुधी आहे। खाईंदासीं त यकीन मज़ो ईंदो। सो मूंसां गॾु मुंहिंजो उहो प्रिय प्यारो मौजूदु आहे जेको रईस नसीर चांडियो साहब आहे। नसीर चांडियो साहब, तव्हांखे असां दिलि जी गहराइनि सां वेलकम चऊं था। महिरबानी। ऐं असांखे ॾाढी बेनता ख़ुशी थी आहे। मां जेका तव्हांजे मुतलिक़ ॻाल्हि कई त जेकॾहिं तव्हां पंहिंजो कुझु तारुफ़ पाण कराईंदव त उहो वधीक सुठो हूंदो बनिस्बत मुंहिंजे। सही, मुंहिंजो नालो नसीर चांडियो, बिलोंग टू शदात कोट लारकाना। असलम साहब जूं महिरबानियूं जंहिं अव्हां सां मुखातिब करायो। असांजी पंहिंजी मोहबत आहे जेका असांखे हमेशह त रहंदी। आयासीं अॼु उस्मानिया ते आया आहियूं, वरी ॾिसूं बैरिया में हुयासीं, उतां वरी निकितासीं आयासीं। हाणे जेको नसीबु आहे उहो। अच्छा नसीर चांडियो साहब जी, जेको हिकिड़ो माहौल हूंदो आहे जेको माण्हू खे अट्रैक्ट कंदो आहे त माण्हू खां पंहिंजा ॾुख सूर विसरी वेंदा आहिनि। ऐं हिकिड़ो माहौल वरी अहिड़ो हूंदो आहे जो माण्हू जिते वेंदो आहे त पंहिंजा ॾुख सूर डबल करे वेंदो आहे। ऐं हिते जेको माहौल आहे, हिते अचण सां माण्हू पंहिंजा ॾुख सूर विसारे थो छॾे। ऐं इन जे लाइ जेको आहे सो तव्हां छा था सम्झो त माण्हू खे अहिड़ो माहौल खपे या न खपे? बिल्कुलु खपे। तमामु बहितरीन। हिते त माण्हू तंग या डिस्टर्ब थियण वारो त आहे ई कोन। माशाअल्लाह। बैरिया आहे जहिड़ो नालो ॿुधंदा आहियूं, माशाअल्लाह, उन खां कई गुना मथे आहे। माशाअल्लाह, तमामु माशाअल्लाह। अच्छा जेको आहे असां वटि जेको दोस्त आहे जंहिं वटि असां विया आहियूं यानी बैरिया टाउन, ऐं उहो असांखे हिते हिन रेस्टोरेंट में वठी आयो आहे। ऐं मां तव्हांखे उहो ॾेखारियां थो त उहो असांजो नौजवान आहे जंहिं पंहिंजी महिनतुनि सां जेको आहे सो ही माहौल जोड़ियो आहे उते, यानी कारोबार बि कयो अथसि ऐं तमामु घणो कुझु हासिल बि कयो अथसि ऐं तमामु घणो साईं जन उते पैसो बि कमायो आहे ऐं सही नमूने सां बिज़नेस बि कयो आहे। त अहिड़े कंडीशन में
बैरिया टाउन में कमु करणु ऐं उते पैसो कमाइणु ऐं पंहिंजी जॻह ठाहिणु केतिरो मुश्किल आहे उहो तव्हांखे साईं पाण ॿुधाईंदो। मां असांजो दोस्त पिरी प्यारो पाण कराईंदो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असलम भाई, बाबा नसीर, तव्हांजी वॾी महिरबानी, लख लाइक़ जो तव्हां हिते आयो, पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी कुझु टाइम ॾिनो। मुंहिंजो नालो अलीम अल्ताफ़ चांडियो आहे। बेसिकली शदाद कोट सां बिलोंग कयां थो ऐं मुंहिंजी हींअर बैरिया टाउन में प्रॉपर्टी जो कमु आहे। हेवन प्रॉपर्टी जे नाले सां मुंहिंजी पंहिंजी स्टेट आहे हुते, ऐं हेड ऑफिस जे बिल्कुलु साम्हूं पिट्ज़म मार्केट 1 बिल्डिंग में। तक़रीबन 3 सालनि खां असांजो कमु आहे हिते, कंस्ट्रक्शन जो कमु आहे। जेके माना विलास जेके घर आहिनि उहे क्लाइंट्स वग़ैरह खे ठाराए ॾियूं पिया, प्लस में स्टेट जो कमु हली रहियो आहे ऐं कमर्शियल प्रोजेक्ट्स पे बि असांजो कमु हले थो। ऐं अल्हम्दुलिल्लाह सभिनी सिंधियुनि खे असलम भाई जे पेज जे थ्रू हिकिड़ी रिक्वेस्ट आहे त निकिरी अचनि। जेके बि हींअर फ्री वेठा आहिनि, यकीन कयो त हीउ वक़्तु वेहण जो न आहे, हीउ स्ट्रगल करण जो वक़्तु आहे। हीउ जेतिरो बि तव्हां वेहंदव, जेतिरो बि तव्हां इहो वेस्ट ऑफ टाइम आहे, स्ट्रगल कुझु न कुझु करण सां ई कुझु थींदो। इन में इहा श्योर न आहे त माना इनिशियली डेज़ में सभु कुझु थींदो। त मुंहिंजी इहा आहे त माना हिकिड़ी ट्राई तव्हां वठो। जीअं जीअं टाइम बीइंग, जीअं जीअं तव्हांजी उन शइ ते गिरफ़्त थींदी, XYZ कंहिं बि फील्ड में हुजो, सिर्फ़ु प्रॉपर्टी जी फील्ड न। मुंहिंजी त पंहिंजी पर्सनली प्रॉपर्टी जी फील्ड आहे, तॾहिं त मां पंहिंजी प्रॉपर्टी जे हिसाब सां ॿुधाईंदुमि त जीअं जीअं तव्हांजी गिरफ़्त वधंदी वेंदी उअं उअं तव्हां स्टेबल थींदा वेंदव। इनिशियली डेज़ में केर बि, जीअं चवंदा आहिनि त माउ जे पेट मां केर बि सिखी न आयो आहे। जीअं जीअं टाइम माना तव्हांजो गुज़रंदो वेंदो, ओतिरी तव्हांजी स्टेबिलिटी वधंदी वेंदी। त मुंहिंजी असलम भाई खे बि हिकिड़ी रिक्वेस्ट आहे त जेके आहिनि नौजवाननि ते वर्क कयो। जेके बि असांजा यंगस्टर आहिनि उन्हनि खे मोटिवेट कयो। जेके तव्हांजा कलीग्स ॿाहिरि रहनि पिया, USA में या UK में, उन्हनि खे अप्रोच कयो, उन्हनि खां पुछो त नौजवाननि जे लाइ उते, असांजे सिंधी नौजवाननि लाइ या पंहिंजो कराची में जेके बि, सिर्फ़ु सिंधी न, ओवरऑल जेके बि, इंसानियत वॾी शइ आहे, जेके बि रहनि पिया उन्हनि खे उते को प्लेटफॉर्म ॾियनि। उहे हिते उन्हनि खे को अहिड़ो प्लेटफॉर्म ॾियनि त हीअ असांजा छोकिरा, असांजा नौजवान यंगस्टर उते वञनि, कुझु न कुझु हिते कनि। अगर हिते उहो पंहिंजे स्टेबल पाण खे सम्झनि, ईज़ी फील कनि त हिते कनि, न त अदरवाइज़ ॿाहिरि हलिया वञनि। अच्छा अलीम, मां विच में तुंहिंजी ॻाल्हि कटियां थो, मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधाए त ही जेको कुझु माहौल जुड़ियो हिते बैरिया टाउन में, जी जी, ऐं तव्हां बि ज़ाहिर आहे तव्हांजो पहिरियों एक्सपीरियंस हुयो, बिल्कुलु। त हिते पेर ॼमाइणु तव्हांजे लाइ केतिरो ॾुखियो रहियो, या जेको नओं माण्हू ईंदो उनजे लाइ केतिरो ॾुखियो साबित थींदो? असलम भाई ईअं आहे त इनिशियली डेज़ में हर शइ खे फेस करणो पवंदो आहे। अगर फेस करण जी तव्हां में कैपेबिलिटी आहे त तव्हां कंटिन्यू करे सघो था, अदरवाइज़ तव्हां कंटिन्यू न करे सघंदो। डे बाय डे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ही जेके बि आहिनि, इवन असां पाण केतिरो बि एक्सपीरियंस आहे, केतिरी बि गिरफ़ आहे, पर स्टिल अञा असांजी लर्निंग पे हले। डे बाय डे असां माना लर्निंग पे हले, का बि असांजी बि अञा स्टेबिलिटी न आहे। टाइम बीइंग तव्हांखे डिफरेंट मौक़ियात ईंदा, डिफरेंट डेज़ ईंदा, उन्हनि खे फेस करणो पवंदो। उन्हनि खे फेस करे, उन्हनि मां सिखी, उन्हनि ते अमल करणो पवंदो। त इनिशियली डेज़ में कुझु बि न हूंदो आहे, घर खे छॾे अचणु, कुझु करणु, उनजे लाइ सॼो पाण खे तव्हांखे स्ट्रगल करणी पवंदी आहे। ईअं स्ट्रगल खां सवाइ कुझु बि न थींदो आहे। ऐं डे बाय डे पर इहो आहे जो बसि माना स्टेबल थिए, हेॾे होॾे माण्हू न वञे, उन पंहिंजे जेको एम जेको तव्हां ठाहिया आहे उन ते तव्हांजो फोकस हुजे, त अल्लाह पाक एॾी वॾी अज़ीम ज़ात आहे जो उहो का तव्हांखे माना तव्हांजी महिनत खे रायगान न कंदी। अच्छा, ही लाइट हली वई आहे दोस्तो, ऐं असां फ़िलहालु हिन ब्लॉग खे ख़तमु कयूं था। पोइ जीअं ई लाइट अचे त वरी पोइ तव्हां सां राब्ते में। सॉरी दोस्तो, हिते लाइट हली वई, सो हाणे लाइट अची वई आहे, ऐं उन सां गॾु लाइट सां गॾोगॾु वरी असां वटि रायतो बि अची वियो। सो उन सां असां पूरो इंसाफ़ कयोसीं। सो साॻी वरी ॻाल्हि जेका आहे, मां अलीम खां शुरू कंदुसि। ऐं हिकिड़ो आख़िरी क्वेश्चन आहे जेको इंतिहा इम्पोर्टेंट आहे इन बैरिया टाउन जे हिसाब सां, त माण्हू उते बिज़नेस करे या माण्हू उते का प्रॉपर्टी वठे या का बि इन्वेस्टमेंट करे। सो पहिरीं तव्हांखे मां ॾेखार जेको रायतो असां हे हिननि जी स्पेशलिटी आहे, कचुंबर जंहिंखे चवंदा आहिनि, जेके कचुंबर चवंदा आहिनि। सो अच्छा, जेको आहे अलीम, जी जी असलम भाई, जेका शइ असां फील कई आहे या जेका आम माण्हू खां ॿुधी आहे, जी जी, उहा इहा आहे त बैरिया टाउन में अॻे जे निस्बत हाणे माण्हू
इन्वेस्टमेंट नथा कनि जी जी ड्यू टू सम नेगेटिव इश्यूज़। त हाणे मूंखे ॿुधायो त उहो उन ज़माने में फेयर हिकिड़ी डीलिंग हूंदी हुई ऐं पोइ जेका माहौल जुड़ियो हुते उहो थोरो डिस्करेजिंग हुयो कंहिं बि इन्वेस्टर जे लाइ। त इहो छा मतिलबु छा हुयो इहो सभु कुझु जेको तव्हां थोरो मुख़्तसरन ॿुधायो त? असलम भाई ईअं आहे त बेरिया जो हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधाए छॾियां त स्टैंडर्ड लिविंग स्टैंडर्ड बेरिया जो कॉम्पिटिशन ॿी का बि सोसाइटी नथी करे सघे। बेरिया जो लिविंग स्टैंडर्ड सां बेरिया पाण ई हुनजो कॉम्पीट पाण ई करे सघे थी। इन केस हुनजी ॿी का बि शइ हुनजो कॉम्पीट नथी करे सघे। इन्वेस्टमेंट जा क़िस्म आहिनि असलम भाई। इन्वेस्टमेंट का बि अगरि को करे थो त हिकिड़ो इन्वेस्टर आहे और एंड यूज़र आहे। इन्वेस्टिंग पॉइंट ऑफ व्यू सां हिकिड़ी 3-4 असांजी स्ट्रेटजीज़ हूंदियूं आहिनि। आया इन्वेस्टमेंट तव्हां लॉन्ग टाइम लाइ था कयो, आया इन्वेस्टमेंट अगरि तव्हां कयो था त शॉर्ट टाइम लाइ था कयो, आया तव्हां इन फ्यूचर उन एनवायरनमेंट खे अचीव करण जे लाइ तव्हां पंहिंजो घर या विला या सुभाणे उन ते कंस्ट्रक्शन करे तव्हां पंहिंजो कंटिन्यू करणु चाहियो था। जीअं तव्हां ॻाल्हि कई त माण्हुनि जो एतिरो माना फेथ न रहियो आहे बेरिया जे मथां या कुझु इन्वेस्टमेंट पॉइंट ऑफ व्यू सां हुननि खे एतिरो रिटर्न न मिलियो आहे जीअं रिटर्न मिलियो आहे। त असलम भाई कंहिं टाइम में जॾहिं ही बेरिया नई लॉन्च थी त बिलीव कंदव त हिते माण्हू वठण लाइ तयारु न हुया त हिते केरु रहंदो, हिते केरु रहंदो, हिते परे आहे टूल प्लाज़ा खां ॾाढो घणो परे आहे, हिते माना केरु रहंदो। माण्हुनि खे मतिलबु कुझु बि अचीव करण लाइ माना सम्झ में ॻाल्हि न पई अचे त इहा रियलिटी जी ख़बर ई नहीं त बेरिया जो इन टाइम पीरियड में जेको विच में थियो त उन टाइम पीरियड में माण्हू जेके उतां जा हुया जंहिंखे इन बेरिया जी अहमियत जी ख़बर हुई, जेके इस्लामाबाद ऐं रावलपिंडी जो जेको बेरिया टाउन थी चुको हुयो या लाहौर जो जेको बेरिया टाउन थी चुको हुयो, उहे सभु उन्हनि खे इन शइ जी वैल्यू जी ख़बर हुई त बेरिया टाउन इज़ अ बेरिया टाउन। त हू हिते अची विया हुया, हिते ई सेटल थी विया हुया माण्हू असांजे अचण खां अॻु में। इवन असांजा जेके लोकल हुया उहे इन शइ खां डिॼनि पिया। पर जीअं टाइम बीइंग जेका फॉर एग्ज़ाम्पल बिलीव कंदव त जेको हिननि 200 गज़ 200 स्क्वायर यार्ड्स जो विला इंस्टॉलमेंट ते 3-4 सालनि जी इंस्टॉलमेंट ते बेरिया ॾिनो 45 लैक्स हुयो। हींअर उनजी जेका आहे तक़रीबन 2 करोड़ जी उनजी प्राइस आहे जेका थी वई। हींअर वरी कुझु डाउनफॉल, ॿियो हिकिड़ो डाउनफॉल इन जे करे थियो आहे, सिर्फ़ु बेरिया इफेक्ट न थियो आहे। थ्रू आउट तव्हां किथे बि तव्हां कराची में या कंहिं बि सिटी में कंहिं बि माना जांच कंदव तव्हां, अगरि तव्हां सर्वे कंदव त बिलीव कंदव त थ्रू आउट जिथे किथे प्रॉपर्टी जी डेवल्यूएशन थी आहे। छो जो हिकिड़ो रीज़न इहो आहे त हिननि मार्कअप रेट वधाए छॾियो आहे। इन्वेस्टर जेको आहे उहो कंटिन्यू न पियो करे सघे। ॿियो त जेको हिननि सिस्टम ठाहियो आहे त इन हिसाब सां थ्रू आउट क्राइसिस रहिया आहिनि। ही जेका गवर्नमेंट सेटअप चेंज थी रहियो आहे, हिकिड़ा अरेस्ट थी रहिया आहिनि, इहो गवर्नमेंट जी बि का स्टेबिलिटी न आहे। दैट्स वाई देयर इज़ नो एनी इम्पोर्टेंस नाउअडेज ऑफ प्रॉपर्टी। बट इन फ्यूचर बेरिया जो फ्यूचर आहे। तव्हां पाण ॾिसी आयो हींअर तव्हां चेक कंदव त केतिरा माण्हू सेटल्ड आहिनि ऐं यकीन कयो हींअर असां माण्हू उते सेटल थींदे नज़र अचनि पिया, जेके फैमिलीज़ अचनि पियूं। ऐं ही जेको आहे न, ही प्लेटफॉर्म आहे, ही टाइम आहे, ही परचेज़िंग जो टाइम आहे, ही इन्वेस्टमेंट जो टाइम आहे, जेका माना हिन टाइम असांखे बिल्कुलु जेका करोड़ वारी शइ आहे उहा 60-70 लख में अगरि मिले थी, ही बाइंग टाइम आहे। इन फ्यूचर ही एतिरो गिरो कंदी जो तव्हां असांजी रेंज में न रहंदी। अलीम चांडे साहब, थैंक यू सो मच असलम भाई, थैंक यू सो मच। तव्हां वॾी महिरबानी, तव्हां हिते टाइम कढी आया। इंशाल्लाह तव्हांखे ऑफिस विज़िट कराए बि तव्हां इंशाल्लाह तव्हांजे ऑफिस अचिबो। दोस्तो, मां तव्हांखे ॾेखारियो त असां इन गुफ़्तगू जे दौरान असांखे जेको आहे हिकिड़ो बहितरीनु हिकिड़ो तव्हांखे मां मंज़र ॾेखारियो। उहो इहो त साईं असांजो रईस चांडियो साहिबु जेको आहे सो उन मालशी खे जो ॾिठो त उनखे उहे हथ यादि अची विया जेके कंहिं ज़माने में जेको आहे सो साईं खे लॻा। ऐं जॾहिं साईं जेको आहे ट्रैवल कंदो ईंदो हो त पोइ हाईवे ते चवंदो त बाबा हाणे को मालशी हुजे जेको मुंहिंजे सॼे जिस्म जी जेका थकन आहे उहा लाहे। त हिते बि मालशी जो ॾिठे थी चए यार मां जेका पंहिंजे कुलनि खे ऐं पंहिंजे मथे खे मालिश कराईंदुसि। वाह वाह, मालशी त वरी सही मालशी हूंदा आहिनि हिकदमि। उहा जेका असलम भाई ॿी हिकिड़ी रिक्वेस्ट आहे तव्हांखे। जी सर। त इहे असांजा दोस्त बि ॾाढो माना वेठा हुयासीं इन इंतज़ार में वई इहो जेको तव्हांजो डायलॉग आहे फेमस, उनखे हिकिड़ो तव्हां रिपीट करे छॾियो त जेके असांजा दोस्त आहिनि उहे तव्हांखे ॿुधणु चाहिनि था। इहो डायलॉग जेको आहे तव्हांजो, इहो काइंडली अगरि तव्हां डायलॉग। ठीकु आहे, इहो डायलॉग तव्हां ॿुधाए ई ॿुधायो थो। पहिरियों हिन खां था पुछूं त इहो डायलॉग कहिड़ो आहे?
ज़िंदगी ॾाढी ॾुखी अथई प्यारा, ज़िंदगी ॾाढी ॾुखी अथई प्यारा, ज़ालिम अथई। ज़ालिम अथई, ज़ालिम। अच्छा हाणे तूं त इहो ॿुधायो त तूं अहिड़े नमूने सां ॿुधायो त सम्झे पर पोइ ॾुखी थी पवंदी पर मां इहो चवंदुसि त ज़िंदगी ॾाढी ॾुखी अथई प्यारा, ॾाढी ज़ालिम अथई। सो हीअ त हाणे उन असां 25 साल अॻु में ॻाल्हायोसीं ऐं हाणे ज़िंदगी ॾाढी ख़ूबसूरत आहे। असलम भाई टाइम इहो ॾिसो था तव्हां जेको 25 साल अॻे तव्हांखे त ईअं लॻंदो हूंदो ॼण कल्ह कल्ह गुज़री वियो, हीअ असांजी एक्टिंग हुई। बसि इहो हिकिड़ो दौरु हुयो जेको गुज़री वियो ऐं त हिकिड़ी ॿ टे शयूं आहिनि असलम भाई, त माना कमिटमेंट ऐं ज़बान हिकिड़ी जेका आहे कमिटमेंट, ॿियो सचाई, नेक नियती, इहे हिकु ज़िंदगी जे हर लम्हे में तव्हांखे इहे शयूं ॾाढी कमु ईंदियूं। ऐं ॿियो अलाह ते यकीन, सिर्फ़ु इंसान ते यकीन न, अलाह ते जॾहिं यकीन जेको थी वेंदो त अलाह साईं उनखे सदाईं हमेशह कामयाबी रखंदो, उहो कॾहिं ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदो। हा अलाह साईं पंहिंजे प्यारनि नबियुनि खे बि आज़माइशुनि में विधो, पंहिंजे असाबनि अहले बैत खे बि आज़माइश में विधो, पर इंसान ते आज़माइश इहे त असां वटि कुझु बि न आहिनि। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे एॾी आज़माइश में अलाह साईं विधो, एॾियूं केॾियूं आज़माइशूं असां त कुझु बि न आहिनि, थोरी सां परेशान थी था वञूं। बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ, बिल्कुलु सही था चओ। ऐं हींअर ब्लॉग्स काफ़ी असांजो वॾो थी वियो आहे ऐं उन खां पोइ असां हिन ब्लॉग खे ख़तमु कंदासीं। महिरबानी।